खोसकी रूरल हेल्थ सेंटर में दवाउनि ऐं डॉक्टरनि जी खोट ऐं ॿियनि सहूलियतुनि सां गॾु अमले जी लापरवाही ख़िलाफ़ एसटीपी खोसकी जी बुख हड़ताल जो मीडिया ते ख़बरूं हलण खां पोइ इंतिज़ामिया जी अखि खुली वई। इंतिज़ामिया जे एडमिन पारां बुख हड़ताली कैंप ते पहुची अॻवान सां ॻाल्हियूं कयूं, जंहिंमें इस्पताल में दवाउनि ऐं डॉक्टरनि जी खोट खे जल्द ख़तमु करण जी ख़ातिरी कराई वई, जंहिंखां पोइ एसटीपी पारां बुख हड़ताल ते वेठल माण्हुनि खे जूस पीआरे एहतजाज ख़तमु कयो वियो। असांजो जेको एहतजाज हो इलामती बुख हड़ताल हुई, उहा IH सिविल अस्पताल जेका खोसकी आहे उन में जेको काफ़ी मामला मसला हुआ। जेको दवाउनि जी खोट आहे, डॉक्टरनि जी खोट आहे ऐं जेको अमलो आहे उनजो जेको रवैयो आहे, जेके बि ॻाल्हियूं हुयूं असां जेको असांजो एहतजाज ख़तमु करण लाइ उहे मुतालबा असांजा मञण लाइ जेको हिते जो जेको एडमिन आहे सिविल खोसकी जो उहो हिते मौजूदु आहे। असां सां गॾु उन इहा यकीन दयानी कराई आहे त तव्हांजा जेके ई मामला आहिनि उहे बिल्कुलु जाइज़ आहिनि। असांजी जेका बुख हड़ताल हुई सिविल अस्पताल खोसकी में दवाउनि जी खोट, डॉक्टरनि जी कमी ऐं अमले जो जेको आहे सो रवैयो, उन जे ख़िलाफ़ बुख हड़ताल हुई। डॉक्टरनि जे लाइ बि जेको आहे इहो इशू बि असां ख़तमु कंदासीं ऐं जेको अमले जो तरीक़ेकार आहे उहो बि इंशाल्लाह अहिड़े शिकायत कोन मिलंदी। उन जे करे असां जेको आहे सो हीअ एहतजाज ख़तमु कयूं था। इसमें सबसे पहला मुतालबा जो इन्होंने दवाइयों की खोट का जो बताया है, मैं इंशाल्लाह आने वाले दिनों में वो हम अपनी तरफ से पूरी कोशिश करके ये मसला आपका जल्द से जल्द ख़त्म करेंगे। दूसरा WMO यानी कि लेडी डॉक्टर का और डॉक्टर्स का वो भी मसला हम इंशाल्लाह जल्द से जल्द वो भी हम ख़त्म कर देंगे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।